अवल अल्लाह वलीम आलालम जोधणी अवल अल्लाह वलीम आलालम जोधणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जे जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सदायती सभ का बुख न बासे का सदायती सभ का बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में भलीकार चवंदो हुजां दुआ हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो ही ॾींहं जेके हुजनि हीअ इबादत जा ॾींहं बि हुजनि फ़िक्र जा बि ॾींहं हुजनि पोइ ज़िक्र बि हुजे फ़िक्र बि हुजे ऐं गॾो गॾु वरी ख़ुशीअ जो त्योहार बि गुज़रियो हुजे होलीअ जो ॾींहं जेके इहे गुज़रिया हुजनि त्योहार जेको हुजे उन्हनि सभिनी भाइरनि खे बि मुबारकूं हुजनि सो इन्हनि रंगनि सां गॾो गॾु जेको हुजे ख़ुशियूं पोइ इबादतूं पोइ इहे जेके रंग हुजनि तो हिन सुहारी सिंध ते ऐं पूरे मुल्क में पूरी दुनिया में इहे रंग हलंदा हुजनि ऐं काल्ह ख़ासि करे जेको दरियाहनि जो आलमी ॾींहुं हुजे दरियाहनि जे बचाव जो आलमी ॾींहुं हुजे उन हवाले सां कल्ह सिंधूअ खे हेॾी त सुहिणी भेटा पेश कई वई हुजे जो कल्ह त सच पुछो त दरिया ते जॾहिं इहे मारवाड़ा जहांगीरा पोइ इहे सियासतदान पोइ इहे वकील ॿाहिरि हुजनि पोइ ज़मींदार ॿाहिरि हुजनि हारी हुजनि पोइ दुकानदार हुजनि जेके बि हिन धरतीअ जा अरहाकू हुजनि न्याणियूं हुजनि बालक हुजनि पोइ जेके बि असांजूं सियासी समाजी तंज़ीमूं हुजनि उन्हनि सभिनी मिली जुली करे जेको दरिया बादशाह सां पंहिंजो वचन वर्जायो हुजे उनखे जेका भेटा पेश कई हुजे उन्हनि में जेके गुल निछावर कया हुजनि दरिया बादशाह का त हमेशह दरिया बादशाह असांजो मौज में वहंदो हुजे सो सॼी सिंध में एॾा त रैलियूं ई रैलियूं हुजनि ख़ासि करे बालकनि उस्तादनि शागिर्दनि सिविल सोसाइटी जेका हुजे उन्हनि सभिनी एॾो सुहिणो किरदारु अदा कयो हुजे सो कल्ह त सचल बि जेको हुजे सचल बि मुरकंदो हुजे भिटाई बि जेको हुजे पंहिंजी सिंध जे सांगीड़नि खे मारवाड़नि खे तोड़े जो मारवी हुजे त पोइ पंहिंजे मलीर वारनि खे ॾिसी करे उन्हनि जी हुबल वतनी ॾिसी करे मारवीअ समेत सभु जेके किरदार हुजनि उहे महकंदा हुजनि त पंहिंजे धरतीअ जा मालिक पंहिंजे धरतीअ जा वारिस जेके हुजनि उहे पंहिंजे दरिया सां कीअं न वचन कंदा बालक जेके हुजनि उहे बि दरिया बादशाह जूं ॻाल्हियूं कंदा हुजनि त सम्झो त समाज में हिकु सुठी सोच उभरी चुकी हुजे समाज हिकिड़ो बहितर तरीक़े सां पंहिंजो क़दम जेको हुजे पंहिंजे ज़िंदगी जो क़दम पंहिंजो हर माण्हू जो जेको कमु हुजे पंहिंजे धरतीअ लाइ जेको किरदारु हुजे उहो अदा कंदा हुजनि सो अव्हां सभिनी खे सलाम हुजे अव्हां सभिनी जूं इहे मोहबतूं अव्हां सभिनी जो जेको गॾियल हिकिड़ो नियापो हुजे हिकिड़ो जेको गॾे खयल क़दम हुजे इहो साराह जोॻो क़दम हुजे सो मेहरान टीवी जे इन ते टीवी ते बि आउं ॾिसां ऐं रैलीअ में बि जेको वञी ॾिठो हुजे त एॾा सुहिणा रंग हुजनि जो सच पुछो त ईअं लॻंदो हुजे को ईद जो ॾींहुं हुजे को दरिया बादशाह जो ॾींहुं जेको हुजे रोज़ु मल्हाईंदा हुजनि हुननि लाइ को दरिया एॾी वॾी माना रखंदो हुजे जंहिंजे लाइ हू सभु हिते गॾु थिया हुजनि गर्मीअ खे न ॾिसो हुजनि निटण उस में बीठा हुजनि सो दरिया त असांजो हूअं ई बादशाह हुजे ऐं उन में त हर माण्हूअ जो साहु हुजे ऐं जंहिंमें साहु हुजे पोइ घर में बालक हुजे नंढो औलाद हुजे उनखां सिक मां हुब मां उनखां परे न थींदा कल्ह दरिया जा ते जेके पांधीअड़ा सांगीअड़ा जेके हुजनि उहे बि दरिया सां बादशाह सां ईअं हुजनि पोइ मोरो जी पुल हुजे पोइ सखर जी पुल हुजे या ॾिसंदा हुजो त मुल्तान में सराइक जेके ॿाहिरि हुजनि उहे बि साइरनि अदीबनि गुल निछावर कया हुजनि कल्ह जाम सरो पुल ते जेको अल मंज़र ते हुजे उते बि मंज़र ॾिसण वटां हुजनि त कहिड़ा न सुहिणा मंज़र हुजनि जे वरी असां ॾिसूं कोटड़ी खां ॾिसंदा हुजूं त कोटड़ी खां जे ठटे खां ॾिसंदा हुजूं ठटे खां वरी कराचीअ खे ॾिसंदा हुजूं त कराचीअ में बि शाइर रागी सुघड़ लेखक जेके हुजनि वकील ॿाहिरि हुजनि अदाकार हुजनि सिविल सोसाइटी जेका बि हुजे उहे सभु उन में शरीक थिया हुजनि शामिलु थिया हुजनि सो इहो ॾाढो कलोको जेको ॾींहुं हुजे पर हाणे हर ॾींहुं जेको हुजे उहो दरिया बादशाह जो ई जेके ॾींहं हुजनि इहे दरिया बादशाह लाइ हुजनि सो मारवाड़ा सांगीड़ा पंहिंजे किर्त में बि हुजनि पंहिंजनि कमनि में बि हुजनि पर हुननि खे सॼो जो सॼो जेको ख़्यालु हुजे उहो दरिया बादशाह ॾांहुं हुजे
छो त उन्हनि सां उन्हनि जी ज़िंदगी असां सभिनी जी ज़िंदगी जुड़ियल हुजे। दरिया बासा सां पाणी हुजे त ज़िंदगी हुजे, पाणी हुजे त सावक हुजे, पाणी हुजे त अनाज हुजे, पाणी हुजे त पखी पखण हुजे, वण टिण हुजनि। सो उन पाणीअ जे लाइ, उन सिंधूअ जे लाइ त असां हर वक़्तु उन जे सिक में ऐं सिंधूअ जे लाइ असां चवंदा आहियूं त हर वक़्तु इहो सीर करे वए। सो भेटाई साईं कल्ह जेको ॾींहुं हुजे उन जे हवाले सां भेटाई साईं जो जेको बेत हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। सो इहा दुआ असां वरजाईंदा हुजूं त सॼे आलम सां गॾोगॾु सुवारी सिंध जो ख़ैरु हुजे, दरिया बासा जो ख़ैरु हुजे, उहो पंहिंजे मौजनि में वहे त मारवाड़ा बि ख़ुशि हुजनि, झांगेड़ा बि ख़ुशि हुजनि। सो प्रोग्राम जी शुरूआति थी वई हुजे। मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो। जेके प्रोग्राम हुजनि उन्हनि खे अवां ॾिसंदा बि हुजो। पोइ दरिया बासा जी ॻाल्हि हुजे, ख़बरुनि जी ॻाल्हि हुजे, जेका बि हुजे, रागियुनि जेके गीत ॻाया हुजनि उहे सभु बि अवां हिते मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते या मेहरान टीवी फेसबुक ते या मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते अवां ॾिसी सघंदा हुजो। ॿिया बि लाइव ट्रांसमिशन जेके हुजनि उहे सभु अवां ॾिसी सघंदा हुजो। सो इन्हनि सभिनी रंगनि में शरीक थियण जे लाइ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, हिनखे अवां सब्सक्राइब ज़रूरु कंदा हुजो। ऐं फेसबुक बि हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट, उनखे बि अवां लाइक कंदा हुजो। सो प्रोग्राम जी शुरूआति में लतीफ़ साईं जी हिकिड़ी वाई अवां जे नज़र कंदा हुजूं त वाग धणी तुंहिंजे वस, आऊं का पाण वहीणी आहियां, वाग धणी तुंहिंजे वस। सो इहा वाई ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा अवां सां कचहरी बि करूं, हाल हवाल बि ज़रूरु वंडूं। सो इहा वाई ॾिसंदा हुजो, उनखां पोइ अवां जी ख़िदमत में ॿीहर हाज़िर थींदा हुजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अवां खे, अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राजा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। रामू राजा जे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनीनि खे भलीकार हुजे। ऐं हे जेके रंग हुजनि, हे जेके ॾींहं हुजनि, महिनत वारा हुजनि ऐं कमकार वारा हुजनि, बालक जेके हुजनि उन्हनि जा इम्तिहान बि हलंदा हुजनि। सो बालक उन जी तयारी बि कंदा हुजनि त हिन भलारे महीने में हू रोज़ा बि रखंदा हुजनि, हुननि जा इम्तिहान बि जेके हुजनि माना इहे सम्झंदा हुजो कि माना ज़िंदगी जो वॾो इम्तिहान हुजे, कि रोज़ा बि रखंदा हुजनि, वरी जेके वालिदैन हुजनि उहे रोज़े जे लाइ बि उथंदा हुजनि, पोइ वरी निंड बि पूरी न थींदी हुजे, मालिक साईं जी इबादत बि कंदा हुजनि, वरी सुबुह सुबुह बालकड़नि खे जेको हुजे स्कूल ॾांहुं रवानो कंदा हुजनि, छो त उन्हनि जा इम्तिहान हलंदा हुजनि। हे सम्झंदा हुजो हींअर माइटनि जो बि इम्तिहान हुजे, बालकड़नि जो बि इम्तिहान हुजे। बसि हाणे असांजी दुआ इहा हुजे कि इहे बालकड़ा जेके हुजनि हिन इम्तिहान में पास थींदा हुजनि, डिग्रियूं हासिल कंदा हुजनि ऐं ख़ुशि रहंदा हुजनि। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला? सब खैर दुआ है अल्हम्दुलिल्लाह। तव्हां अदा ख़ुशि आहियो? ख़ैर दुआ, ख़ैर लॻो पियो हुजे, अवां ॾे ख़ैर हुजे। सब खैर हुजे। अदा कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे, कीअं ॾींहुं गुज़रंदो हुजे? हाँ वक़्त सही थो गुज़रे, पर यार हींअर इहे जेके ॻाल्हियूं थोरियूं ॿुधियूं अथऊं ख़बरुनि में हेॾां होॾां, दिलि यार थोरी ॾुखारी थी पई आहे रामण भाई। हा साईं, बिल्कुलु ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो हुजनि ऐं सौर तॾहिं अचे जॾहिं ॾुख माण्हू खे मिलंदा हुजनि त पोइ ख़बर पवंदा हुजनि, सिखंदो हुजे। हा हाणे ॾिसो न, हींअर सिंध जा मारवाड़ा सुजाग थी चुका आहिनि, ठीकु आहे। हाणे हिननि जूं दाऊं, हिननि जो आवाज़ को वस वारा ॿुधनि, पोइ हिननि जी दिलनि ते ख़ुशी अचे, जेको चाहिनि था अला करे ईअं थिए। त मारवाड़ा मारवाड़ा त बाबा जेके फ़िक्रमंद माण्हू हुजनि न भिटाई साईं, त तॾहिं चवंदो हुजां त हर लम्हे मेहरान टीवीअ ते लतीफ़ साईं जा बैत हलनि, वायूं हलनि, सचल साईं जो कलाम हले, बुज़ुर्गनि जूं ॻाल्हियूं हलंदियूं हुजनि, त इहो इहे ई चवंदा हुजनि त बा सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले। वाह वाह। सो इन जे करे त भिटाई साईं असांखे जी जी हा भिटाई साहिब जूं इहे सिटियूं वणियूं, बिल्कुलु सही चयो अथसि।
पर हींअर सुल्तानी सुहाग कोन्हे, निंड कोन्हे। सिंध जा मारवाड़ा, सिंध जी आवाम सुजाग थी चुकी आहे। दाहूं पई करे, रड़ियूं पई करे। को बस वारो ॿुधण वारो हुजे ॿुधे, उन ते अमल कराए। इहो हींअर इहा सभिनी वटि इहा सुजागी हुअणु खपंदी हुजे। जेके सुजाग क़ौमूं हुजनि न, उहे पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजी ॻाल्हि लाइ, पंहिंजे ॾुखनि तकलीफ़ुनि लाइ ईअं बीह रहंदी हुजे, ईअं ई ॻाल्हि कंदा हुजनि, ईअं ई पंहिंजे समाज खे बहितर कंदा हुजनि। पोइ त न जेको हुजे असां पंहिंजे ज़िंदगी जेको हुजे मक़सद हासिल करे सघूं, न पंहिंजे बालकड़नि खे का सुठी तालीम ॾेई सघंदा हुजूं, न उन्हनि खे हुनर ॾेई सघंदा हुजूं, न तरबियत ॾेई सघंदा हुजूं। पोइ जीअं असांजा अब्बा ॾाॾा सूरनि में मरी कपी विया हुजनि, पोइ असां बि हे थींदा हुजूं। न न, उहो दौर अॼु गुज़री वियो। हींअर एंटरटेनमेंट जो दौर आहे, मोबाइल जो दौर आहे। हींअर अवाम अलाह जी महिरबानी सुजाग आहे, शऊर अची वियो आहे। ऐं इनशा ताला रिज़ल्ट निकिरंदी ऐं ॾिसंदासीं, ख़ुशी थींदी। बिल्कुलु सही चवंदा हुजो, बिल्कुलु सही चवंदा हुजो त ख़ुशी बि थींदी हुजे। वॾी महिरबानी हुजे अवां शामिलु थिया हुजो, शरीक थिया हुजो ऐं सुहिणी ॻाल्हि अवां कई हुजे त हीअ जेके ॾींहं हुजनि, पर हीअ जेके भलारो ॾींहुं हुजे, हीअ हक़ सच जो जेको महीनो हुजे, सुहिणो महीनो हुजे ऐं इबादत वारो महीनो हुजे, त माण्हू सुजागी थियण जे लाइ बि चवंदा हुजनि हिकिड़ो दग खपंदो हुजे, हिकिड़ो रस्तो खपंदो हुजे। ऐं ॾिसो वालदेन हमेशह पंहिंजे औलाद खे चवंदा हुजनि, बाबा पढ़ी लिखी वठंदा हुजो, शऊर हासिल कंदा हुजो, सुभाणे सुभाणे न को ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा हुजो। सो वालदेन अव्हांखे नंढे हूंदे खां वठी इहा तलक़ीन कंदा हुजनि, अबा पढ़ी लिखी शऊर हासिल कंदा हुजो, मतां सुभाणे ॾुखिया थींदा हुजो। त शऊर इहो हुजणु खपे अव्हां सभिनी खे। वाहण वस्ती ॻोठ शहर मुल्का मुल्क जिथे वेठा हुजो त उन्हनि सभिनी में इहो शऊर हुजणु खपे। हिकु जहिड़ा थींदा हुजो, हिक ॿिए जो साथ ॾींदा हुजो। इहो ई शऊर हुजे। गॾियल शऊर जेको हुजे उहो माना रखे, उहो अव्हां जी जेको हुजे बचाव हुजे, अव्हां सभिनी जो हिकिड़ो गॾु थियल हिकिड़ो आवाज़ हुजे, जेको उहो आवाज़ जो पड़ाॾो हुजे उहो दुनिया ताईं पुॼंदो हुजे, उन्हनि सभिनी ताईं पुॼंदो हुजे जेके अव्हां जे हक़ तलफ़ी कंदा हुजनि। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां? अदा मां पुनाल हुसैन माल पियो ॻाल्हायां, घोटकी शहर मां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला? बिल्कुलु ठीकु लॻा पिया, पंहिंजा हाल जो ख़ुशि लॻा पियो अदा। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा जन अव्हांजा प्रोग्राम में शामिल थिया हुजो, रंगनि में शामिल थिया हुजो। कहिड़े शहर खां था ॻाल्हाईंदा हुजो? आदि राधा, तव्हां ख़ुशि आहियो? दुआ दुआ ख़ैर लॻो पियो हुजे। पंहिंजो नालो ऐं शहर ॿुधाईंदा हुजो। अदा मां नालो आहे पुनाल हुसैन माल, मां पाण घोटकी शहर जो आहियां। घोटकी शहर जो। ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो? दुआ लॻी पई, अलाह जो शुक्र हो। तव्हां पंहिंजा हाल जो ख़ुशि आहियो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि? प्रोग्राम ॾिसंदा हुजो। कल्ह जा दरिया बासा खे जेका भेटा हुजे उहा मां ॾिठी हुजे? बिल्कुलु असां ॾिठी हुजे। तव्हांजो प्रोग्राम मां ॾाढो ख़ुशी थींदी आहे, ॿुधो आहे, मज़ो ईंदो आहे ॿुधण में। वॾी महिरबानी हुजे। अव्हां प्रोग्राम ॾिसंदा हुजो, मेरान टीवी खे ॾिसंदा हुजो, अव्हांखे ख़ुशी थींदी हुजे। वॾी महिरबानी, लख थोरा। सो हाणे वरी हलंदा हुजो। हिन लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ हुजे ऐं हिन धरतीअ सां जेके मारवाड़ा सांगिड़ा हुजनि उन्हनि जे नाम ई ख़ूबसूरत गीत कंदा हुजूं। हिननि ॾींहंनि जो, हिन फ़िक्रमंद ॾींहंनि जे लाइ इहो गीत हुजे। शेख हयाज़ जी शाइरी हुजे, जे हाव न हारी कोहारल। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं। अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। ईंदे चवनी आव, वींदे चवनी वेह। ईंदे चवनी आव, वींदे चवनी वेह। छॾे सारो ॾेह, अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनी खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं हीउ जेको अॼु जेको ॾींहुं हुजे, शाम जो जेको हुजे, हफ़्त ज़बान शाइर हज़रत सचल साईं जो जेको हुजे, उर्स मुबारक बि
शुरू थियण वारो हुजे। अॼु शाम जो उन जूं जेके तक़रीबूं थींदियूं हुजनि सो उन्हनि तक़रीबुनि में पांधेड़ा बि गॾु हुजनि, उते बि तंदु जेका हुजे शाम जो उहा तंदु वॼंदी हुजे ऐं सचल साईंअ जी ॻाल्हि करूं। सचल साईं बि आहे देस त मेॾा दर्स दराज़ा सचू नाम सॾावां। सो हुन त राणीपुर जे भरिसां दराज़ा में सचल साईंअ जेको पंहिंजो आस्थान जोड़े छॾियो हुजे ऐं उते जेका तंदु वॼंदी हुजे, गेड़ू रंग में जेको गेड़ू अंदाज़ में जेके फुकरा हुन जी तंदु वॼाईंदा हुजनि। हाय हाय को कीअं चवे को कीअं चवे आऊं जोई आहियां सोई आहियां, को रद्द चवे को बद चवे हाय हाय पर आऊं जोई आहियां सोई आहियां। सो सचल साईं पंहिंजे मारवाड़नि खे चयो हुजे त जंहिं बि अंग में हुजो, जंहिं बि अंदाज़ में हुजो, मोहबत में हुजो, पंहिंजे धरतीअ सां ईअं ई जुड़ियल हुजो। अव्हांखे को कीअं चवे को कीअं चवे पर अव्हां पंहिंजे पाण में गॾु हुजो, मुतहद हुजो, पाण में ॿधी करे हलंदा हुजो। केॾो बि ॾुखाइयूं ईंदियूं हुजनि, तकलीफ़ूं ईंदियूं हुजनि, पर अव्हांखे जेको हुजे हीअं अॻिते वधणु खपंदो हुजे। हा सो भेटाई साईं जो बेत हमेशह प्रोग्राम में पढ़ंदो हुजां, पर कल्ह हुन बेत जे साम्हूं जेके हुजनि सभु रंग नज़र आया हुजनि त भेटाई साईं जो बेत खे यानी सुवारी सिंध जे सभिनी मारवड़नि सांगेड़नि जांगेड़नि सम्झी छॾियो हुजे त बंदर जा भई त सुखाणा मसमो, बंदर जा भई त सुखाणा मसमो, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही, एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। दरिया बासा जो जेको दर्द हुजे, जेको सूर हुजे, जेको ॾुख थींदो हुजे असांखे मारवाड़ा जेके हुजनि, पर हिन धरतीअ जा माण्हू जेके हुजनि उहे हलो 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 सो हितां जे जेके मारवाड़ा सांगेड़ा हुजनि उहे ॾुख हुजे दर्द हुजे पर हुन तंद सां गॾु जेका कहिड़ो तंद हुजे आहे पोइ लतीफ़ साईं जी सिटरूं हुजनि या सचल साईं जूं सिटरूं हुजनि उहे सभु अवां सांगेड़नि खे ऐं भिटाई साईं चयो त सचल साईं जेको हुजे उहो अव्हांखे या उहो अहिड़ो सचल साईं हुजे जेको पंहिंजे सिंध लाइ पंहिंजे मारवाड़नि लाइ उन्हनि पंहिंजे फ़क़ीरनि लाइ जेको हुजे उहो अहिड़ो त हुजे जंहिंजी तंद जेका हुजे उहा पंहिंजे धरतीअ लाइ हुजे, उहा गेड़ू वेस में जेके उहो यकतारा चपड़ियूं खणी अचे हलो हलो सो उहे जेके रंग हुजनि उन्हनि खे बि शरीक ज़रूरु कंदा हुजो। जेके अव्हांजी फ़ोन कॉल अचे फ़ोन ते शामिलु थींदा हुजो अव्हांखे बि ज़रूरु शामिलु कंदा हुजूं। पर सचल साईं जे उर्स मुबारक जे हवाले सां बि ॻाल्हि कइजे, लतीफ़ साईं जो बैत बि पढ़ियो हुजे। सो हाणे वरी प्रोग्राम में सचल साईं जी उनजो बोल ज़रूरु हुजे, उनजो बोल ज़रूरु हुजे। सो सचल साईं चयो त जंहिं दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मदाम, हक मौजूद सदा मौजूद। या वाई ॾिसंदा हुयो उन लतीफ़ खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां खोड़ सारियूं कचरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजो अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भली कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। टीवी ते असांजो नंबर हलंदो हुजे, हुन ते फोन कॉल कंदा हुजो। रामू ऐं राधा जेको हुजे अव्हां सां फोन कॉल जे कचहरी जे इंतज़ार में वेठा हुजनि। अॼु न होता कुन में तालिब तवारीन, अॼु न होता कुन में तालिब तवारीन, आदेसी उथी विया मड़ियूं मुंह मारीन, जे जियो जियारीन से लाहू थी लॾे विया। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां? मां सदाम हुसैन पौड़ शिकारपुर खां ॻाल्हायां थो, नंढड़ो ॻाल्हाईंदो मुंहिंजो तव्हां सां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो। हलो हलो बाबा नालो छा हुजे? हसनैन। छा हाल हुजे? ख़ुशि हुजो। सभु ख़ैर हुजे। पढ़ंदो हुजी बाबा? कहिड़े क्लास में पढ़ंदो हुजी? हा को
बेत को पोएम यादि हुजे? बेत यादि हुजे? वियो हुजे। वॾी महिरबानी हुजे तव्हां काल कई हुजे, राम राधा में शामिल थिया हुजो, कुर्ब हुजनि अवां मोहबत हुजनि अवां जूं। सो अॼोको जेको असांजो प्रोग्राम कल्ह वारी जेका ॻाल्हि कयूं ऐं लतीफ़ साईं जी ॻाल्हि हुजे, सचल साईं जो अॼु वरी शाम जो दराज़ा में जेके रंग हुजनि उहे त अवां सभु पंहिंजी अहिड़ा ॾिसंदा हुजो, मेरान टीवी ते बि ॾिसी सघंदा हुजो। उहे रंग जेके हुजनि, उहे जेके तक़रीब हुजनि उहे बि अवां ॾिसो। पर मारवड़नि ऐं सांगीड़नि जो जेको उल्को हुजे, जेको ओनो हुजे, जेको ॾुख हुजे ऐं गॾियल हिकिड़ो जेको आवाज़ु हुजे दरिया बासा जे लाइ, सो उहो बि अवां ज़रूरु असां वंड कंदा हुजूं। त कल्ह जेके भेनरुनि ऐं ख़ासि करे जेके बालकनि ऐं उस्तादनि जेको इन लाइ किरदारु अदा कयो हुजे, उन्हनि सभिनी खे सलाम हुजे। ऐं उन्हनि जेके भेनरूं असां जूं हुजनि ऐं जेके न्याणियूं हुजनि, सच पुछो अहिड़ी निटण उस में निकिरी करे हिकु आवाज़ थी ऐं ॻाल्हि कंदी हुजनि पंहिंजे सलाम दरिया बादशाह जे लाइ जेको हुजनि आवाज़ उथारींदियूं हुजनि। पर सॼी सिंध में पोइ फनकार हुजनि, पोइ ॻाइणा हुजनि, पोइ शाइर हुजनि, पोइ अदीब हुजनि, जेके बि हुजनि उन्हनि सभिनी जेको हुजे हिकु गॾियल आवाज़ उथारियो हुजे। सो उन्हनि सां गॾोगॾु जेके असांजूं तंज़ीमूं हुजनि, जेके सियासी तंज़ीमूं हुजनि, उन्हनि सभिनी खे बि सलाम हुजे जिन पंहिंजो किरदारु अदा कयो हुजे। ख़ासि करे जेको स्लेट ते लिखी करे हीअं एहतजाज कंदा हुजनि पंहिंजे वाहण वस्तीअ में जिते जिते वेठा हुजनि। ऐं ख़ासि करे त जेके न्याणियूं हुजनि, एॾी मूंखे ख़ुशी थींदी हुजे त जेके न्याणियूं हुजनि उहे पंहिंजे धरतीअ लाइ, उहे पंहिंजे दरिया बासा जे लाइ, उहे जेके उभ ॾारींदड़ नारा हणंदियूं हुजनि, ॻाल्हि कंदियूं हुजनि। सो इन खां मथे ख़ुशी कहिड़ी भला थींदी हुजे। ऐं उन खां इहा सुजाॻीअ जी जेका ख़ुशी हुजे न, उहा असां सभिनी खे बि थींदी हुजे। सो उन्हनि न्याणियुनि खे जस हुजे, भेनरुनि खे जस हुजे, उन्हनि अमड़ियुनि खे जस हुजे, उन्हनि जे वालदेन खे जस हुजे। तव्हां उन्हनि जी तालीम बि उन्हनि खे ॾिनी हुजे, उन्हनि जी जेका तरबियत कई हुजे। ऐं ख़ासि करे नंढड़ा जेके बालकड़ा हुजनि, उन्हनि बि जेको किरदारु पंहिंजो दरिया बासा जे लाइ ऐं इन्हनि केनालनि जे ख़िलाफ़ जेको किरदारु अदा कयो हुजे, उहो बि साराह जोॻो हुजे। नंढड़ा मासूम बालक जॾहिं हुजनि, उन्हनि खे पंहिंजे धरतीअ जो, पंहिंजे दरिया जो फ़िक्रु हुजे। सम्झो त उन्हनि ईंदड़ वक़्त में उन्हनि जो जेको वक़्तु हुजे, उन्हनि खे ख़बर हुजे त असांजो दरिया बासा छा हुजे। दरिया बासा सो इहे जेके लाट ॿारींदा हुजनि या ईंदड़ वक़्त जो उन्हनि जो जेको सऊर हुजे, उहो सऊर असांखे कमु ईंदो हुजे। ऐं उहे ईंदड़ वक़्त जा ॾाहा हुजनि, पोइ उहे रागी बि थींदा हुजनि, उहे सुघड़ बि थींदा हुजनि, उहे लेखक बि थींदा हुजनि, उहे शाइर बि थींदा हुजनि, उहे सियासतदान बि थींदा हुजनि। ख़ासि करे जेके शागिर्द हुजनि, शागिर्दनि बि त कमाल कयो हुजे। शागिर्दनि बि जेको किरदारु अदा कयो हुजे, हारी नारी उस्ताद शागिर्द सिविल सोसाइटी वकील ॿाहिरि जेके हुजनि, उन्हनि जो जेको किरदारु हुजे सो वकील ॿाहिरनि बि जेको किरदारु अदा कयो हुजे, उहो साराह जोॻो हुजे। उन्हनि बि सॼी सिंध में जेको किरदारु अदा कयो हुजे दरिया बादशाह जे लाइ, पंहिंजे धरतीअ लाइ। सो अवां सभु जस लहणंदा हुजो। असां सभु इहे रंग जेके हुजनि अवां जे साम्हूं ॻाल्हि इन जे करे करूं त हर माण्हू चए त मूं पंहिंजो किरदारु जेको सम्झंदा हुजो कि रामो राधा अवां सां जुड़ियल न हुजनि। असां हर वक़्त हर वेले जेको हुजे असां इहा ई ॻाल्हि करूं, पंहिंजे मारूड़नि जी, पंहिंजे सांगीड़नि जी, पंहिंजी धरतीअ जी, पंहिंजी ॿोलीअ जी, पंहिंजे दरिया बादशाह जी, इल्म जी, हुनर जी, तरबियत जी। सो इहो जॾहिं असां इहा ॻाल्हि करे, जॾहिं अवां वटि ख़ुशियूं हुजनि, अवां जूं ख़ुशियूं असां जूं ख़ुशियूं इहे गॾियल ख़ुशियूं हुजनि। अवां जो जेकॾहिं ॾुख हुजे त ईअं सम्झंदा हुजो उहो असांजो पंहिंजो ॾुख हुजे। हा, ऐं दरिया बादशाह जो जेको तकलीफ़ थींदी, जेको ॾुख हुजे, उहो तव्हां असांजो गॾियल ॾुख हुजे। इन जे करे असां अवां सां गॾु हुजूं, तव्हां असां सां गॾु हुजो। इन जे करे इहो हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? अदा नमस्ते, हैदर भट्टी ॻाल्हाईंदो हुजा ख़ुदाबाद खां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿार? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि चाक में ख़ैर हुजे। अॼु तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि? सभु ख़ैर हुजे, इहा ठीकु हुजे राधल? ठीकु लॻा पिया हुजो? अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु ठाक हुजे। तव्हां ख़ुशि हुजो, ॿियो ख़ैर हुजे? सभु सभु कमकार हिन वक़्त कंदो हुजे अदा।
हाणे सबारा कंदा हुजूं कणिक जा। तूं कल्ह दरिया बासा ते नज़र न आयो हुजे छो? किथे? दरिया बासा ते मां कोन्हसि हूंदुसि बाबा न कोन हुजे इहो दरिया बासा ते केरु हाज़िरी हुजे तुंहिंजी छो भला तूं न हुजी जा हितां जो दरिया बासा ते हाज़िरी न ॾिनी हुजे? न हाज़िरी ॾींदा हुजो दादू में तव्हां आया हुजो मूंखे ख़बर न आहे अगरि तव्हां ॾींदा हुजो हाज़िरी बिल्कुलु मां तक़रीबन डेली सां वेंदा हुजो मोर दादू जी पुल ते दोस्तनि वटि कचहरी करणु वेंदा हुजो दरिया ते वेंदा हुजो। कल्ह मूंखे नज़र न आयो जीअं हेॾी रस में मां ॾिठो हुजे। हा पोइ थी सघे हिक ॿिए खे न ॾिठो हुजे। न हे हुजे न ॻाल्हि सही कई न आयो हुजे लाहौत वियो हुजे भला? बिल्कुलु लाहौत वियो हुजां अरबा जे ॾींहुं मोटी आयो हुजां। अरबा ते मोटियो हुजी। वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी लख थोरा। सो अदो हेदर भट्टी हुजे असां सां पुराणो फोन कॉल ते ॻाल्हाए वॾे अरसे खां पोइ मेहरान टीवी ॾिसे बि न करे। हा सो इन जे करे त हे बि ख़ुदाबाद सां गंढियल आहियूं। ख़ुदाबाद तव्हां ॾिसंदा हुजो त हिन पासे वञूं दादवार पासे सेवण पासे त इहो तारीख़ी माग हुजे ख़ुदाबाद सो उतां सां जुड़ियल हुजे त हिन धरतीअ सां जेके जुड़ियल हुजनि माण्हू उहे सभु त पंहिंजे दरिया बासा जी ॻाल्हि कंदा हुजनि ओ न कंदा हुजनि। ऐं ख़ासि करे वरी जेके इहे नंढा वॾा जेके हीअं लिखी फोटूं ठाहे दरिया बासा जी हर तस्वीर वरी दुनिया खे ॾेखारींदा हुजनि। अकाबर जो कम हुजे दिमाग़ जो कम हुजे। ॾिसो हुदन कड़े मूं हिते घर में मथो हणो हुजे तूं इहो रुगो या फोटूं ठाहे हीअं रखंदी हुजी हा त कहिड़ो हिते मूंखे तो कंप्यूटर सेखारियो हुजे सॼी जिंदगी असांजा अब्बा ॾाॾा गिदरा छाहा ऐं वंघा कंदे विया हुजनि पोइ हाणे असां छा कंदा अञा पोइ बि जेको ॾिसूं वासूं सहूर असांखे हुजे। हा पोइ तूं अहिड़ो हाणे सहूर करे त मां वञा त दरिया बासा जे लाइ हीअं बोरड खणी बीहां तूं वरी हीअं मुंहिंजो हीअं फोटूं कढंदी हुजे वरी माना पैसा कढबा हुजनि उहो वरी कीअं उनजे लाइ वरी माण्हू खे मोबाइल वठणो पवंदो हुजे जंहिंमें हेॾी ईअं कैमरा लॻल हुजे या वरी फोटू वारी जेका हुजे उहा वठबी हुजे बाक़ी हाणे छा त फोटू कढंदी हुजे मां उते वरी हलंदो हुजां उते तूं बि हलंदी हुजे ॿई बोरंड हीअं खणी बीहूं। हा इहो त असांजो फर्ज़ हुजे। हा इहे बोरंड खणी कल्ह त ईअं वियो हुजां मूं चयो शामिल थींदो हुजां ईअं सभु नचंदा सलाह न कंदो हुजे मां हे वेठी हुजां चवंदो हुजे वेठी हुजे मां ईंदो हुजां तव्हांजो ख़बर पवंदी हुजे साम धारे पहुतो हुजे। हा साम धारे त पोइ ॾिसंदी हुजे न आउं त रुगो हीअं करे ॾिसां त इन में कहिड़ा कहिड़ा मारवाड़ा मुंहिंजा झांगेड़ा या सांगेड़ा शरीक हुजनि सो बालक खां वेठे वेंदे ए जेके हुजनि उमिरि दराज उमिरि रसीदा पोड़ा पका सभु पढ़िया लिखिया ॾाहा सभु सौर गॾु हुजे इन करे आउं त रुगो हीअं ॾिसां त अॼु त भिटाईअ जी सिंध मुरकंदी हुजे त सौर माना हीअं गॾु थी पियो हुजे सो इन अव्हां जे सौर जे लाइ हाणे वरी हिकिड़ो अहिड़ो सुहिणो ॿोल हुजे जेको अव्हां जे नज़र कंदा हुजूं इन ॿोल खे ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणजारो ओरे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं अॼु हिन प्रोग्राम में जॾहिं शामिल थिया हुजूं असां शरीक थिया हुजूं अव्हां जे ख़िदमत में हाज़िर थिया हुजूं ऐं हिन भलारे महीने में अव्हां सभिनी जो ॿियनि जो बि ख़्यालु कंदा हुजो जीअं अव्हां पाण में हिकु हुजो मुतहद हुजो त जेके ॾुखिया हुजनि उन्हनि जो ख़्यालु ज़रूरु रखंदा हुजो ऐं अव्हांखे हाणे पतो बि थींदो हुजे त दरिया बासा सां जीअं ख़ुशियूं असां जूं जुड़ियल हुजनि त पोइ ॾुख छा हुजे त ॿिए जे ॾुख खे बि सम्झंदा हुजो ॿिए जे तकलीफ़ खे बि सम्झंदा हुजो
ऐं ॿिया जेके मायूस चहिरा हुजनि उन्हनि ते मुर्क आणण बि ज़रूरी हुजे। उन्हनि जे लाइ बि अव्हां अहिड़ी कोशिशि वठंदा हुजो त सभिनी खे गॾु खणी हलंदा हुजो। चेहरे ते मुर्क ईंदी हुजे या बि ईअं सम्झंदा हुजो अव्हां जे लाइ इबादत में शामिल हुजे। ॿिए जे चेहरनि ते मुर्कूं ॾियण बि इबादत हुजे, ॿियनि खे ख़ुशी ॾियण बि इबादत हुजे, हिक ॿिए जो ख़्यालु रखण बि इबादत हुजे। चवंदा न हुजनि कि रोज़ो निमाज़ पिणु चङो कमु, अञा बि कहिड़ी नेकी जेका हुजे इन खां बि वधीक हुजे उहा हुजे इंसान ज़ात सां मोहबत करणु, हिक ॿिए जो ख़्यालु रखणु, जेको ॾुख में हुजे तकलीफ़ में हुजे उन ॾे वञी उन जो ख़्यालु रखणु। हलो हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? जी अदा कहिड़े शहर खां? जेकाबाद जेकाबाद खां। पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो अदा। साईं बस छा हाल हुजे? ख़ुशि हुजो? चङा भला सभु ख़ैर हुजे। प्रोग्राम ॾिसंदा हुजो, इहे कीअं रंग अव्हांखे लॻंदा हुजनि, हाल अहिवाल ॿुधंदा हुजो। वीआईपी प्रोग्राम तव्हांजो। वाह वाह। जी जी ॿुधाईंदा हुजो। सलाम हलाईंदा हुजो खोलिया जो। जी वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे। लख थोरा अव्हां फोन कॉल कई हुजे पर जितां फोन जंहिं फोन कॉल कंदा हुजो त पंहिंजे टीवी जो जेको आवाज़ हुजे उहो बंदि करे छॾींदा हुजो। हा त पोइ ख़बर बि न पवंदी हुजे, हिक ॿिए जो हाल अहिवाल जी ख़बर सुनड़ा बालक बि ॾिसंदा हुजनि, वॾड़ा बि ॾिसंदा हुजनि, ऐं असांजा जेके उमिरि रसीदा जेके वॾड़ा हुजनि वॾड़ियूं हुजनि उहे सभु ॾिसंदा हुजनि त उन्हनि सभिनी खे बि असांजी तरफ़ां ॿीहर भलीकार बि हुजे। ऐं जेके ना चाक हुजनि उन्हनि जे लाइ दुआ कंदा हुजनि भलारे महीने त उहे चाक थी पवंदा हुजनि ऐं सिहत छा हुजे हलो हलो जी अदा केरु कहिड़े शहर खां अदा? कहिड़े शहर खां अदा? हेलो अदा कहिड़े शहर खां फोन कई हुजे? ॿियो छा हाल हुजे? ख़ुशि हुजो? चङा भला वाह वाह। असांजो प्रोग्राम इहो अव्हांजो प्रोग्राम हुजे। वाह 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 वाह। अॼु पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे सो भलीकार चवंदो हुजां। वॾो ॾिसंदो हुजे वॾड़ो? हा फोन ॾींदो हुजे त वॾड़े सां हाल अहिवाल कंदो हुजां, नालड़ो पुछंदो हुजांसि। हलो वालेकुम सलाम हुजे। बाबा नालड़ो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे। बाबा मुंहिंजो नालो रज़ा मोहम्मद जो। इहो ज़िलो कहिड़ो? ज़िलो ज़िलो खैरपुर। खैरपुर खां। ॿियो ख़ैर हुजे? ख़ैर हुजे ठीकु हुजो। अलाह जा कुर्ब लख लाख मालिक जा। फ़कीर जो को असांखे कलाम ॿुधाए। कंहिंजो? अलण फ़कीर जो। अलण फ़कीर जो कलाम अॼु तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो हुजां। काका ॿियो ख़ैर हुजे? हा हुनखे बि अव्हांजा सलाम मिलिया हुजनि। प्रोग्राम खे बाक़ाइदे ॾिसंदा हुजो, मेहरान टीवी खे ॾिसंदा हुजो। नालो खर्चो ॿुधो अबा। अबा ॿुधंदो हुजां हुकुम। जी जी हलो ॿुधंदो हुजां अबा ॿुधंदो हुजां। हलो काका ॿियो ख़ैर हुजे? वॾी महिरबानी। काका सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, वॾी महिरबानी हुजे तव्हांजी जो तव्हां फोन कॉल कई हुजे। रामू दादा में शामिल थिया हुजो, कुर्ब हुजनि अव्हांजा, मोहबत हुजनि अव्हांजूं। तूं वरी केॾा मोह कयो हुजे? हा मोह कयो हुजे खणी काके जो ॻाल्हि। अबा हलो अबा रामू। हा हा काका ॿुधाए। काका अलाए ॻाल्हाईंदो ई न हुजे, अलाए छा आहे वठ छा। हलो हा हलो हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? रामो शोभान अली खास किले जिलो सांगड़ शहर बरहुण। बरहुण खां हुजो। छा हाल हुजे अदा? बरहुण वारा ठीकु हुजो? चङा भला
शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम हुजनि। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो, ख़ैर प्यार मज़े में? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। महिरान टीवी खे ॾिसंदा हुजो, अॼोका रंग वां ॾिसंदा हुजो, उन्हनि में शरीक थिया हुजो, भलीकार चवंदो हुजां। महिरबानी महिरबानी। हा जी, महिरान टीवी खे ॾिसूं पिया, माशाल्लाह ॾाढो बहितरीन प्रोग्राम आहे तव्हांजो। वाह वाह, इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि जो प्रोग्राम खे बि ॾिसंदा हुजो, महिरान टीवी खे बि ॾिसंदा हुजो। अॼोके प्रोग्राम में हाल अहवाल तव्हां ज़रूरु ॿुधो हुजे। जी जी बिल्कुलु। पोइ कलो के ने जी जी मुद्दो असांजे हाणे टीवी स्टार्ट कई आहे। हाणे अञा आयो काॾे कम कार सांगे काॾे ॿाहिरि विया हुजो छा? जी 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 जी। माना इहो हींअर लाज़मी हुजे कमकार बि माण्हू खे लाज़मी हुजे। हीअ मुंद हुजे हीअ टाइम लॻो पियो, कणकी कटाई लॻी पई आहे। माना हींअर इहो लाबार जी मौसम हुजे इन जे करे। जी जी। वाह वाह, कणक घणी काई हुजे काका? हिन कणक आहे 8 एकड़ खनि आहे। 8 एकड़ खनि। जी जी। अघ जो भला छा हुजे? अघ जो हाल अहवाल त ॾींदो हुजे। अघु अञा कोन निकितो, ॾिसूं अचे त ख़बर पवंदी निकिरे। भला कीअं थी हुजे? कणक चङी थी हुजे? गवर्नमेंट बंदि करे ॾींदो आहे। अबा कीअं कणक सही थी हुजे, अन्न सही लथो हुजे? माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो बहितरीन। हा यार, शुक्र हुजे मालिक साईं। शुक्र मालिक साईं अव्हांखे बरकत विझी ॾींदो हुजे, खरार थींदा हुजनि। असांखे को सिंधी फ्रेंडशिप को गानो ॿुधाईंदा, एॾा ख़ासि आहिनि। ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदो हुजे, वॾी महिरबानी। महिरबानी हुजे, कुर्ब हुजनि अव्हांजा। जी जी। मोहम्मद रफ़ी ख़ासि केली, गाज़ी ख़ासि केली, मुस्तम अली ख़ासि केली, मुनवर अली ख़ासि केली, शाहिद अली ख़ासि केली। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा। सो अव्हां सभु जेके हुजो ॾिसंदा बि हुजो रंग में, ऐं ख़ासि करे हींअर जेको लाबारे जी मुंद हुजे त सवेर सुबुह जो सांगेड़ा उथी अलल फजर वञी लाबारो कंदा हुजनि। मौसम बि वरी जेको हुजे सुठड़ी हुजे, सुठड़ी हुजे। अहिड़ी न हुजे जे गर्मी हुजे, पघर वांधा हुजनि, पोइ लाबारे करण ते माण्हू जो रूह न चवे। हींअर ख़ुशी ख़ुशी माण्हू चुस्त थी कमु कंदो। हा, जिथे लाबार पर जिथे कणक पची वई हुजे सो उनजी को उहो लाबारो सही हुजे। बाक़ी जिते थोरी घणी पोइ त गर्मी थींदी हुजे सम्झे बरो। हा बाजे जो कानी थोरी आली हुजे कणक जी, पोइ त हण ॾाठो हण ॾाठो हण ॾाठो, शाम जो अचो त कुल्हा ई वठिजी वेंदा हुजनि। पर जॾहिं कणक सफ़ा तयारु हुजे सफ़ा, पोइ त बसि ॾाठो बसि। हा हा, पोइ त सम्झ जरे बि लुण सवेर उथी माण्हू वञे अलल फजर, बसि पखी पखण उथे त उन सां गॾु वञी माण्हू हुन में लुणंदो हुजे कणक खे, त सवेर ई वरी घर अचे पहुचंदो हुजे। माण्हू वरी दुनिया जा ॿिया कम बि करे वठंदो हुजे। पर हिकिड़ा त वरी लाबारो ई वञो सिज उभरे शुरू कनी। हा हा, तो आगे अॻे हुजे बसि अलल फजर उथी बसि इहो अजाननि जो टाइम थींदो हुजे, निकिरी पवंदा हुजे। हा, थ्रेसन बि वरी जेको हुजे कम में लिंबेरो बि हुजे, बरकत बि हुजे, ॾुखाइयूं बि न हुजनि। हा, वरी थ्रेसन बि ईअं वरी अबा असुर जो सवेर शुरू कनि, बसि सिज हित अचे बीहे त वरी बसि आराम कंदा हुजनि। वरी शाम जो खाई वरी शाम जो वरी बटाई। हा, शाम जो वरी बटाई थी। सो इहे सभु रंग जेके हुजनि न न थ्रेसन हींअर या सीजन हुजे थ्रेसन वारा सॼी राति ॾींहुं राति वीचारनि जो वेंदो हुजे, जीअं कम थो लहे ट्राली ॾींहुं राति इन जे करे हुजे। हीअ मुंहिंजी मोबाइल काबू करे रखंदी हुजे, पोइ वरी मोबाइल हुजे हलो नॉट रेस्पॉन्डिंग ॾींदो हुजे। हा, मोबाइल हुजे चरे थी हुजे। चरे जी कहिड़ी ॻाल्हि हुजे, तूं वरी मूंखे चरियो सम्झंदी हुजे जा। आवाज ही न हुजे। आपके मतलूबा नंबर से जवाब नहीं आ रहा, मोबाइल में वना इहो चवंदी हुजे। सॼो सिस्टम इन में इहो रखियो, सॼो सिस्टम इन करे हुजे। फोन ई थी सो अॼोके प्रोग्राम मां मोकिलाईंदा हुजो इन जी दुआ सां त धणी अव्हां जो निगहबान हुजे, अव्हां जिते हुजो ख़ुशि हुजो, सलामत हुजो, राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो। वरी सुभाणे नवा रंग नयूं ॻाल्हियूं खणी अव्हां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा। हा, वेंदे वेंदे अदे बि जीअं काके फोन कई हुजे त अलण फ़क़ीर जो आवाज़ अॼु शामिल कंदा हुजो। मूं शुरूअ में सोचियो हुजे त अॼु अलण फ़क़ीर खे ससुईअ जी जेका ॻाल्हि हुजे अॼु प्रोग्राम में ज़रूरु रखंदा हुजूं त ससुई जॾहिं पंधु पवंदी हुजे, पोइ कहिड़ा बि ॾुखिया रस्ता हुजनि,
जबल हुजनि पहाड़ हुजनि पर ससु किथे बि न बीठी हुजे। सो हींअर मारवड़ा सांगियड़ा उन ससु जीअं उन पंथ ते हुजनि ऐं उन पंध ॾांहुं निकितल हुजनि, उन ॾुख में निकितल दुआ हुजनि। असांजी इहा हुजे त इहो पंध हिननि जो सजायो थींदो हुजे ऐं मंज़िल ताईं ज़रूर पुॼंदा हा हुजनि। सो लतीफ़ साईं ससुअ में असांखे मंज़िल ॾांहुं पैगाम ॾिनो हुजे। पोइ भिटाई साईं जो बेत हुजे त आड तरा छा ahoड़ा ॾाका डूंगर खे। भिटाई साईं चए ॾुखिया रस्ता, ॾुखियो जबल, हाड़ो जबल ॾुखियो हुजे, जंहिंजा वा पत्थर इहे अहिड़ा हुजनि सुंभ हुजनि उहे त उतां कीअं ससुई वेंदी हुजे। पोइ भिटाई साईं बेत में चए त आड तरा छा ahoड़ा ॾाका डूंगर खे, ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे। विंदुर छा हुजे, हितां मुंहिंजो पुनू गुज़रियो हुजे ऐं इहो रस्तो वठी वेंदी हुजे, मथां हितां वियो हुजे। सो असांजो इहो सिंधु बि ईअं ई हुजे, इहो रस्तो वठी ईंदो हुजे। सो इहो असांजे लाइ त मोहबत भरियो सिंधु हुजे, असांजो साह बि सिंधु हुजे त वैसाह बि सिंधु हुजे, असांजी ख़ुशी बि हुजे त असांजो ॾुख बि सिंधु सां जुड़ियल हुजे। सो इहो बेत उन लाइ हुजे त आड तरा छा ahoड़ा ॾाका डूंगर खे, ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे, हाड़ो हिणीअ खे लंघाए जो लतीफ़ चए। सो लतीफ़ साईं असांखे हिन ॾुख मां पार ज़रूरु कंदो हुजे ऐं इहो बेत जेको हुजे साबियान थींदो हुजे। असां ईअं ई गॾु हुजूं, हिक ॿिए सां कुलो कुले में मिलाए हलंदा हुजूं। शागिर्द, उस्ताद, वकील, सिविल सोसाइटी, सियासतदान, जेके सियासी तंज़ीमूं हुजनि, दुकानदार हुजनि, जेके बि असां सभु आबादगार हुजनि, हारी हुजनि, उहे सभु बालकनि समेत निकिरी पवंदा हुजूं। सो अलॻि फ़क़ीर जो आवाज़ हुजे, ॿोली मुंहिंजी ॿांभणियाणी नया खान कटियाणी। अवां सभिनी जे नाम कंदो हुजां। असांखे इजाज़त ॾींदा हुजो, वरी सुभाणे अवां सां गॾु हुजूं। सॾ में सॾ हुजे, राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु, काॾे पेर हुजे, काॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़, जे लतीफ़ जी बोली धणीअ मां जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे। राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो। या फोन अवां सां गॾु बंदि रखंदी हुजे, हाणे हिनखे बंदि कंदी हुजे।